अॼु असीं हिन लेक्चर में ऑपरेशंस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स के बारे में पढ़ंदासीं। कॉम्प्लेक्स नंबर में भी असीं एडिशन, सब्ट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन ऑपरेशन ऐं डिवीजन वगैरह ऑपरेशन करे सघूं था। एडिशन यानी जोड़ AB प्लस CD हिननि खे ऐड करण लाइ जेका करस्पॉन्डिंग लोकेशन आहे उन्हनि खे ऐड कबो। A खे C सां A प्लस C कमा B खे D सां B प्लस D, यानी एडिशन ऐं सब्ट्रैक्शन में हमेशा करस्पॉन्डिंग लोकेशन यूज़ कबी आहे। फर्स्ट आहे द फर्स्ट वारी सां, सेकंड आहे द सेकंड वारी सां। सब्ट्रैक्शन A कमा B माइनस C कमा D equal to A minus C comma B minus D. Okay, and multiplication यानी ज़रब A comma B dot C comma D equal to AC minus BD AD plus BC। फोर्थ डिवीजन A कमा B डिवाइड बाय C कमा D ही बराबर आहे। डिवीजन ख़बर आहे असांखे त इनवर्स प्रोसेस आहे मल्टीप्लिकेशन जो। डिवीजन थींदी AC प्लस BD डिवाइड बाय C स्क्वायर प्लस D स्क्वायर कमा BC माइनस AD डिवाइड बाय C स्क्वायर प्लस D स्क्वायर। ऑपरेशन सां गॾोगॾु असीं कॉम्प्लेक्स नंबर जा एडिटिव इनवर्स ऐं मल्टीप्लिकेटिव इनवर्स बि फाइंड करे सघूं था। एडिटिव ऐं मल्टीप्लिकेटिव इनवर्स फर्ज़ कयो त कॉम्प्लेक्स नंबर A कमा B आहे त हिन जो एडिटिव इनवर्स छा थींदो? ॿिन्ही जी साइन चेंज कंदासीं, माइनस A माइनस B। ठीकु। ऐं मल्टीप्लिकेटिव इनवर्स A कमा B ए बी जो ए बी कॉम्प्लेक्स नंबर आहे त हिन मल्टीप्लिकेटिव इनवर्स जेको थींदो उहो A अपान A स्क्वायर प्लस B स्क्वायर कामा माइनस B अपान A स्क्वायर प्लस B स्क्वायर ही हिन जो मल्टीप्लिकेटिव इनवर्स थींदो। असल में एडिटिव इनवर्स ऐं मल्टीप्लिकेटिव इनवर्स आहे छा? एडिटिव इनवर्स यानी 5 सपोज 5 आहे त हिन जो एडिटिव इनवर्स थींदो -5, माइनस 3 आहे त एडिटिव इनवर्स थींदो +3, यानी साइन चेंज करणी आहे। ठीकु। एडिटिव इनवर्स खे जॾहिं बि असीं ऐड कंदा आहियूं त हमेशह आंसर 0 ईंदो आहे। ऐं मल्टीप्लिकेटिव इनवर्स जो मक़सदु इहो आहे त जीअं 5/4 आहे त इन जो उपतड़ थींदो 4/5। मल्टीप्लिकेटिव इनवर्स माना ज़रबी उपतड़। जॾहिं बि असां ॿ मल्टीप्लिकेटिव इनवर्स मल्टीप्लाई कंदा आहियूं त हमेशह आंसर 1 ईंदो आहे।